जय झूलेलाल जय झूलेलाल। तव्हां ॾिसी रहिया आहियो झूलेलाल मंदिर गांधीधाम ट्रस्टियुनि जो स्वागत आहे जंहिं वॾे पैमाने ते चालीहो कयो आहे। स्वागत आहे उन्हनि माण्हुनि जो हिन मंदर जे अंदरि पंहिंजो दान धर्म करे अॻियां कमु वधायो ऐं 40 ॾींहं प्रभुअ खे प्रसादी समर्पण कई वई। हिननि जो असां हार्टली राष्ट्रीय सिंधी समाज स्वागत करे थो। महेश पी आहूजा तव्हांजो बि स्वागत आहे। जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल। तव्हांजो स्वागत आहे दादा। बसि तव्हां ॿुधायो तव्हां सिंधी रामा पीर की जय। वाह सही वाह। कहिड़ा सभु लोग वेठा आहिनि। पाणीअ जी व्यवस्था बि कयल आहे। तव्हांजो स्वागत आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो लंबे पैमाने ते रामा पीर रामा भाई भाटिया राहुल भाटिया दी ग्रेट धन्यवाद ईश्वर आहे साईं। तव्हां ॾिसी रहिया आहियो वॾे पैमाने ते भीड़ लॻल आहे। नियाणियूं शेवा में लॻी पियूं आहिनि। प्रसादी बि आयोजन कयल आहे। जय झूलेलाल। वॾे पैमाने ते नियाणियूं कमु करे रहियूं आहिनि। प्रसादी जो आयोजन ज़बरदस्त कयल आहे। जय झूलेलाल। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। झूलेलाल मंदिर गांधीधाम दादा अर्जनदास मोमेरल हॉल मां तव्हां सभिनी जो स्वागत करे रहियो आहियां। राष्ट्रीय सिंधी समाज भारत तव्हांजो स्वागत करे रहियो आहे। ट्रस्टीगण जो जय झूलेलाल। वॾे पैमाने सां व्यवस्था कयल आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो। धन्यवाद। शेवादारी शेवा करे रहिया आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो। भाई रामा पीर जय झूलेलाल। धन्यवाद। ट्रस्टियुनि साहब की जय। सभिनी जी जय। जय सौदागर। धन्यवाद धन्यवाद। आयो लाल कयो लाल जा जाटी जो। धन्यवाद धन्यवाद। हाणे अॻियां धन्यवाद। तव्हां ॾिसी रहिया आहियो वॾी मौज बि तव्हां ॾिसी रहिया आहियो। वॾी मौज लॻी पई आहे झूलेलाल मंदर में। मां महेश पी आहूजा तव्हां सां गॾु आहियां। वॾी प्रसादी आयोजन कयल आहे। हीउ ॾिसो हलंदा हलो ॾाढो सुठो कमु थी रहियो आहे। जय झूले। शेवा कंदा रहो। जय बाबेरी जय रामा पीर जय झूलेलाल। झूलेलाल कहिड़ो हाल आहे। सुठो ॾिसो असांजा भगत कीअं था यादि कनि। हीअ असांजे परयाणी साहिब मस्तु माण्हू A1 ट्रस्टीगण तव्हांजो बि स्वागत आहे। धन्यवाद धन्यवाद। झूलेलाल जय झूलेलाल। गोप भाई तव्हांजो बि स्वागत आहे हिन मौक़े ते आयल माण्हुनि जो। हीउ ॾिसो असांजा हिते जा महिमान। जय झूलेलाल। झूलेलाल मंदिर गांधीधाम केरु आहिनि सभु वेठा आहिनि अंदरि। वॾे पैमाने ते रोटीअ जी व्यवस्था बि कयल आहे। वॾे डूम दादा अर्जनदास मोमेरल हॉल। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तव्हांजो स्वागत आहे। जय झूलेलाल। तव्हां ॾिसी रहिया आहियो अॼु 40 ॾींहं पूरा थी चुका आहिनि। धन्यवाद धन्यवाद। तव्हांजो बि स्वागत आहे। मां महेश पी आहूजा। धन्यवाद। राजवाणी साहब तव्हांजो स्वागत आहे। धन्यवाद। जय रामा पीर जय झूलेलाल। धन्यवाद। जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल धन्यवाद।
सपोर्ट बाय प्रकाश रामचंदानी, SK चैनल गांधीधाम, धन्यवाद। SK चैनल गांधीधाम, प्रकाश रामचंदानी, गुजरात सेल, धन्यवाद। गांधीधाम में आयल झूलेलाल मंदिर तव्हां सभिनी जो स्वागत आहे। जय झूलेलाल, जय झूलेलाल। ज्योति जा भी दर्शन करे सघो था। हरिओम दादा। धन्यवाद। अॼु चालीहो तव्हांजो भी स्वागत आहे। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। झूलेलाल। भोजवाणी साहब जो भी स्वागत आहे। बढ़िया बढ़िया, धन्यवाद। हरेश भोजवाणी साहब खे ही प्रसादी कई। तव्हां सभिनी जो स्वागत आहे, स्वागत आहे। वाह साईं वाह, वाह साईं वाह। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। झूलेलाल भगवान की जय, रामा पीर की जय, अलख धणी की जय। धन्यवाद। जय भगवान दादा टेऊराम साहिब की जय। भगवान रामदेवाय, 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 रामदेवाय। जय झूलेलाल, 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 जय झूलेलाल। स्वागत आहे। गांधीधाम में आयल झूलेलाल। लामा पीर जा महेश जा स्वामी अॼु इन मंदिर में पधारिया आहिनि। मां उन्हनि जो लख लख शुक्राना कंदुसि कि अची करे दर्शन आयो। लाल सभई चओ झूलेलाल, लामा पीर की जय। स्वागत, 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 स्वागत। ट्रस्टीगण का स्वागत। दादा कुंदन भाई का भी स्वागत। धन्यवाद, धन्यवाद। सभिनी ट्रस्टिन जो स्वागत। दर्शन भाई का भी स्वागत। दर्शन भाई दर्शन दर्शन भाई का भी स्वागत है। तव्हां सभिनी जो झूलेलाल, तव्हां सभिनी जो ट्रस्टीगण जो स्वागत है। ॾाढो सुठो कमु थियो आहे। 40 ॾींहं तव्हां मंदिर खे संभालो, जंहिं बि दानवीर हिते सेवा कई उन्हनि सभिनी जो स्वागत थी वियो। धन्यवाद। जय झूलेलाल, जय रामा पीर, जय झूलेलाल, जय रामा पीर। धन्यवाद, 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 धन्यवाद। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। झूलेलाल, धन्यवाद, धन्यवाद। तव्हां ॾिसी रहिया आहियो झूलेलाल मंदिर गांधीधाम। धन्यवाद। मां महेश प्रिया आहूजा तव्हां सां गॾु आहियां। जय झूलेलाल। मेला लॻंदा ई रहंदा आदिपुर में, गांधीधाम में आयल झूलेलाल मंदिर। धन्यवाद। तव्हां ॾिसी रहिया आहियो। तव्हांजो बि स्वागत आहे। मां महेश प्रिया आहूजा।